الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد ونفخ في الصور ذلك يوم الوعيد وجاءت كل نفس معها سائق وشهيد لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد وقال قرينه هذا ما لدي عتيد ألقيا في جهنم كل كفار عنيد مناع للخير معتد مريد الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. ومن يعص الله ورسوله فقد ضل ضلالا مبينا. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. الحاقة ما الحاقة فما أدراك ما الحاقة كذبت ثمود وعاد بالقارعة فأما ثمود فأهلكوا بالطاغية وأما عاد فأهلكوا بريح صرصر عاتية سخرها عليهم 7 ليال و8 أيام حسوما فترى القوم فيها صرعى كأنهم أعجاز نخل خاوية فهل ترى لهم من باقية. हर किस्म की हमदे सना वाखाने वलाई इबादत बंदगी अकेले अल्लाह की ज़ात के जुगाए जिनको मुल्क जो मालिक है खलक जो खालिक है अल्लाह तबारक व तआला की तारीफ का बाद बेहिसाब अनगिनत लातादाद दुरूद सलाम हुजन जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मथे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हिन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मोकिलियो। बिरादरान इस्लाम खुतबे जुमे जो मौजू आहे अल्लाह जा अज़ाब पूरे जे लाइ अचनि। बिरादरान इस्लाम अल्लाह तबारक व तआला जा अज़ाब पंहिंजी नाफरमानी जी वजह सां अचनि था। अल्लाह तबारक व तआला जा अज़ाब पंहिंजे गुनाहनि जी वजह सां अचनि था। अल्लाह तबारक व तआला जा अज़ाब जॾहिं पाण अल्लाह जी सरहद खां
अल्लाह जी हद खां ॿाहिरि निकिरी वञो था तेरा अल्लाह जा अज़ाब अचनि। बिरादरान इस्लाम अज़ीज़ माओ पा मिणी जी ख़ैर ऐं भलाई इन में सभा अल्लाह तबारक व तआला जी फर्मा बरदारी कयूं ऐं अल्लाह तबारक व तआला जे हुक्म मथे अमल कयूं ऐं जंहिं चीज़े खां अल्लाह तबारक व तआला रोके मना कयईं उन खां पा बचो परहेज़ कयूं। अहिड़ी तरह पा अल्लाह के रसूल जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयूं ऐं उन जी नाफरमानी खां पिंड खे बचायूं ऐं जेको बि अल्लाह तबारक व तआला ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत नथो करे तो वो वाज़े गुमराही में पइजी वञे थो। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमाए वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन मुबीना वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। जो अल्लाह के रसूल की नाफरमानी करे तो वो यकीनी तौर मथे वाज़े गुमराही में पइजी वियो। पांजो बचाओ इनमें आए तो पा अल्लाह ऐं अल्लाह जी गाल मञो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कयूं, अल्लाह ऐं रसूल जी फर्मा बरदारी कयूं। जेकॾहिं पा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी न कई तो पा वाज़े गुमराही में पइजी वेंदा। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में बी जगह मथे इरशाद फरमाए अवलम यरो कम अहलकना मिन क़ब्लिहिम मिन कर्निन मक्कन्नाहुम फिल अर्ज़ि मा लम नुमक्किन लकुम व अरसलना अस्समाअ अलैहिम मिदरारा वजअलना अल-अनहारा तजरी मिन तहतिहिम फ़अहलकनाहुम बिज़ुनूबिहिम व अंशअना मिन बअदिहिम कर्नन आखरीन। कुरान न ॾिठा त आखां पहिरीं असीं केतिरी जमातें खे केतिरी क़ौमें खे बर्बाद करे चुका आहियूं, हलाक करे चुका आहियूं ऐं उन क़ौमूं जंहिंखे असां दुनिया में एतिरी कुवत ॾिनी हुई, एतिरी ताक़त ॾिनी हुई त अहिड़ी कुवत अहिड़ी ताक़त आंखें न ॾिनी हुई ऐं असां उन मथे खूब वरसातूं वसायूं ऐं असां उन जे लाइ नहरी जारी करे छॾी। पोइ असां उन खे उन जे गुनाह जी सबब हलाक करे छॾियो, बर्बाद करे छॾियो ऐं उन जे बाद ॿियूं जमातूं खणी करे आयासीं, ॿियूं क़ौमूं पैदा कयूं। कि अल्लाह तबारक व तआला पाके समझाए थो अगली कौमें जा अगली उम्मत जा पासा मां किस्सा उन जी दास्तान बयान करे थो ता त पा उन दास्ताने के उन किस्से के सुनी करे गुनाहे खां पिंड खे बचाई। अल्लाह फरमाए तो कुरान अगली कौमें के बारे में ना ही सुना वो कौमूं जो आखा पहिरीं असां कई कौमें के हलाक करे छॾियो ऐं समझो था त असीं मरूका आहियूं, असीं ताक़त वारा आहियूं, असां खां ॿई क़ौम को ताक़त वारी न थी सघे। लेकिन अल्लाह फरमाए तो त असां उन खे अहिड़ी ताक़त ॾिनी हुई, अहिड़ी कुवत ॾिनी हुई जो को कुवत ऐं ताक़त असां आंखें न ॾिनी
असां उन मथे अहिड़ियूं वरसातूं वसायूं हुयूं जेको आम मथे वरसातूं न वसायूं, यानी खूब असां उन मथे वरसातूं वसायूं। असां उन जे लाइ नई जारी करे छॾी, लेकिन एतिरियूं सारियूं नेमतूं पाइण जे बाद, हासिल करण जे बाद, खाइण जे बाद, जहिड़ो उन गुनाह न छॾियो, जहिड़ो उन असांजी नाफ़रमानी न छॾियो, अल्लाह फरमाए थो तहिड़ा असां उन जे गुनाहनि जे सबब हलाक करे छॾियो। ऐं तंहिं पुठियां असीं आंखें खणी करे आयासीं, तंहिंजे बाद असां आंखें पैदा कयूं। बिरादरान इस्लाम, ये अल्लाह जिक्र सिर्फ सुने जे लाइ नथो करे कुरान में। तव्हां त पाण उन दास्ताने खे सुणो पिया, उन किस्से खे सुणो पिया, अमल न कयूं। अल्लाह ई पंहिंजे सुधारे जे लाइ, गुनाह खां पाण हटण जे लाइ उन क़ौम जा किस्सा बयान करे थो, उन जी दास्तान बयान करे थो। लेकिन उन किस्से जो, उन दास्ताने जो पाण मथे कीअं पण असर नथो थिए। हज़रत सहल बिन साद रज़ी अल्लाहु अन्हु बयान कई था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, सयकूनु फी आखिर ज़माने खस्फुन व कज़फुन, सयकूनु फी आखिर ज़माने खस्फुन व कज़फुन व मस्कुन, कील व मता ज़ालिक या रसूलल्लाह, काल इज़ा ज़हरतिल मआज़िफ वल कैनात वस्तुहिल्लतिल खमर। पिछले जमाने में, आखिरी जमाने में इंसान के जमीन में धसायो वेंदो, इंसान के जमीन में ज़लज़ले जे ज़रिए गरक कयो वेंदो। ये हिन ज़माने जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशीन गोई फरमाई था। हिन आखिरी ज़माने जे बारे में चवंदा त आखिरी ज़माने में इंसान के जमीन में गरक कयो वेंदो ऐं उन मथे पाणे यूं वरसातूं पयूं वञूं ऐं उन जूं सूरतूं बदिलियूं वञूं। जहिड़ा सहाबा किराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटा इन अज़ाब जे बारे में सोच त अहिड़ा त्रे खतरनाक अज़ाब आखिरी ज़माने में थींदा। पहलो अज़ाब ज़मीन में गरक थियण, ज़लज़ले जे ज़रिए, लोॾे जे ज़रिए, भूकंपे जे ज़रिए। ॿियो अज़ाब उन मथे फुड़े जी न बल्कि पाणे जी बरसात जो अज़ाब। ऐं टियों अज़ाब उन जी सूरत खे बदलण आहे, उन जी सूरत खे मस करण आहे। सहाबा किराम जहिड़े इन अज़ाब जे, खतरनाक अज़ाब जे बारे में सोच त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो, ऐं अल्लाह जा नबी, ऐं अल्लाह जा रसूल, अहिड़ो कॾहिं थींदो, अहिड़ो ज़मानो कॾहिं थींदो? त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ाल इज़ा ज़हरतिल मआज़िफ वल कैनात वस्तुहिल्लतिल खमर। जॾहिं आलात मौसीकी फैली वेंदा, जहिड़ा ॻाइण जा, वॼाइण जा सामान, काफ़ी वॼाइण जा सामान फैली वेंदा, जहिड़ा ॻाइण वॼाइण वारियूं आम थी वेंदियूं, जहिड़ा शराब खे हलाल सम्झियो वेंदो, तहिड़ा अल्लाह तबारक व तआला अहिड़ा अज़ाब हलायो। अल्लाह गुनाह जो तज़किरो कये त अहिड़ा गुनाह थींदा, त अहिड़ा अज़ाब थींदा। त अॼु पाण पंहिंजे माहौल खे न्यारियूं, माशरे खे न्यारियूं त ये गुनाह बिल्कुलु आम है। आलात मौसीकी
गायने वजाने जा सामान हर खींचे में मौजूद है। इन्हीं मोबाइल के नौजवान कुरान करीम की तिलावत सुनने में नथा खपाइए। इन्हीं मोबाइल के तकरीर सुनने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस सुनने में नथा खपाइए, बल्कि काफी सुनने में गायना सुनने में खपाइए। बिरादरान इस्लाम, पेट बन जरूरी ना इन जमाने में, लेकिन मोबाइल जरूरी है। इंसान वट नौजवान वट घरे अटो की न होंदो तैंदी फिक्र नहीं, लेकिन इन मोबाइल में बैलेंस की न होंदो तैंदी फिक्र है। इंसान नौजवान अल्लाह की इबादत के बगैर सजी जिंदगी गुजारिए पिया, उन्हीं के हले पियो, लेकिन मोबाइल में एमबी पूरी थी रहे तेरे बी एमबी मंगाइए था। तेरे रिचार्ज पूरो थी रहे एकड़ो कलाक थी वजे तेरे तुरंत भी रिचार्ज कइए था। अल्लाह पाक ने दुनिया में एमबी जे लाए, रिचार्ज जे लाए, मोबाइल न्याण जे लाए नहीं हलाए, बल्कि अल्लाह पिण जी इबादत जे लाए हलाए। इंसान जो मिना वक्त वधारे बर्बाद जो को करने वाली आए वो मोबाइल आए। ये मोबाइल इंसान के जिस्मानी तौर पर नुकसान करे। इंसान जर 24 कलाक मोबाइल जारी तो रहे तेरा अखी की नजर भी नहीं सके। रात दी मोबाइल में लगे हुए तेरे इंसान की नजर के लाए खतरो है। बई चीजा ते इंसान की निंद्र वञाए थी। नौजवान सजी रात मोबाइल में लगा पिया वे, पहले जो निंद्रो खराब कइए पिया। अल्लाह तबारक व तआला रात के आराम जो जरियो बनाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांझीअ खां पहिरीं सुम्हण खां मना कयो हुयो ऐं सुम्हणीअ खां पहिरीं जागण खां मना कयो हुयो। लेकिन पंहिंजो हिन हदीस जे बिल्कुल खिलाफ अमल आहे। पा राति जी राति जागो। इंसान जी सिर्फ अखी ना नजर ना, बल्कि इंसान जे अखलाक के बड़ी मोबाइल बर्बाद करे छे। अखी जो निंदड़ो नुकसान आए, इंसान जी निंद्र जो निंदड़ो नुकसान आए, लेकिन मिना वडो जो को नुकसान आए मोबाइल में इंसान जी लाए, नौजवानी जी लाए, वो इंसान के अखलाक का बिल्कुल कोरो बना छड़े थी। ये मोबाइल इंसान के शहवानियत की दावत दे दी, इंसान में शहवानियत की उभारी थी, भड़काए थी। तो बिरादरान इस्लाम नबी सब फरमायो जने आलाते मौसीकी आम थी वेंदा तेरा अल्लाह जा अज़ाब अची वेंदा। ऐं ॿई चीज ता गाइने वारियूं आम थी वञनि त गाइने वारियूं त अॼु स्टेज जी ज़रूरत न आहे, अॼु फिल्म हॉल में वञण जी ज़रूरत न आहे। अॼु हर खीचे में गाइने वारियूं मौजूद आहिनि, अॼु हर खीचे में काफ़ी वारियूं मौजूद आहिनि। वीडियो जे ज़रिए उनखे न्यारे सघे थो त जर गाइने वॼाइण वारियूं आम थी वञनि। ॿियो गुनाह ऐं टियों गुनाह जर शराब खे हलाल सम्झियो वियो। अॼु पंहिंजे इलाइक़े मथे ऐं ख़ुसूसन पंहिंजे ॻोठ मथे नज़र विझो त पंहिंजे ॻोठ में
अहिड़ा अहिड़ा नौजवान दारू पीअंदा हूंदा जंहिंजे बारे में पाण सोचे पण नथा सघूं, जंहिंजे बारे में पाण वहम गुमान पण नथा करे सघूं। शराब कंहिं पण क़िस्म जो हराम है। अमोक नौजवान कोठरीअ वारो न सीसीअ में गिनी करे शराब पीए था, समझे था सीसी वारो शराब जेको आहे हलाल आहे, सीसी वारो जेको दारू आहे हलाल आहे। को पण कंहिं पण क़िस्म जो दारू हुए अल्लाह तबारक व तआला ऐं अल्लाह जे रसूल इन शराब खां मना कयो हुयो त अहिड़ा अल्लाह जा अज़ाब अचींदा जहिड़ा दारूड़ी बिल्कुलु आम थी वेंदा। हर नौजवान दारू पीअंदो पियो त अॼु पंहिंजे माहौल में दारूड़ी बिल्कुलु आम थी चुका आहे। बिरादरान इस्लाम, पा समझो था त आऊं दारू नथो पियां, आऊं फिल्मी नथो ॼाणियां, आऊं काफियूं नथो वॼाइयां, आऊं अल्लाह जी नाफरमानी नथो कयां त मूं मथे अल्लाह जो अज़ाब कीअं अचंदो? उन मथे अल्लाह जो अज़ाब तिरमिज़ी जी रिवायत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदिही लतअमुरन्न बिल मारूफ़ व लतनहौना अनिल मुनकर औ लयुशिकन्न अल्लाहु अन यबअस अलैकुम अज़ाबन मिन इंदिही सुम्मा लतदउन्नहु वला युस्तजाबु लकुम। उन ज़ात जी कसम आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौ खणी चवंदा, सौ खणण जी ज़रूरत न आहे, लेकिन ॻाल्हि इंपॉर्टेंट आहे, ॻाल्हि ज़रूरी आहे। एतिरे जना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौ खणी करे चवंदा उन ज़ात जी कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, को विसे नथो, को ॻाल्हि इंपॉर्टेंट हुए थी, को ॻाल्हि ऊंची हुए थी, तेरा पापड़ सौ खणी करे चवंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उन ज़ात जी कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे ऐं नेकीअ जो ज़रूरु हुकुम कयो ऐं बुराईअ खां, दारूअ खां, गायने खां, फिल्मी खां, बदकारीअ खां ज़रूरु रोकियो। या अल्लाह पाण सां ख़िताब करे थो, उन दारूड़ीअ सां ख़िताब नथो करे, उन शराबीअ सां ख़िताब नथो करे, उन गायना वॼाइण वारे सां ख़िताब नथो करे, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सां ख़िताब करे थो। चए थो त ऐं ज़रूरु नेकीअ जो हुकुम कयो ऐं ज़रूरु बुराईअ खां रोकियो। न का आंखे कुरो नुक़सान आहे, न का ऊ ॾींहुं ओॾो आहे, ऊ ॾींहुं क़रीब आहे जॾहिं अल्लाह मथे पिंड जी तरफ़ खां अज़ाब हलाए पोइ ऐं उन अल्लाह वटां दुआऊं घुरो त अॼु दुआऊं क़बूल न कई। हा समझो था त ॿिया ॾींहं पिया मूंखे बुरो हर्ज आहे, इलाइक़े में माहौल में को पण गुनाह जो कमु थिए त हर इंसान जे लाइ रोकणु ज़रूरी आहे, जेकॾहिं न रोके त उहो पण अज़ाब में अची वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं ऐं कंहिं बुराई खे ॾिसो, कंहिं गुनाह जे कम खे ॾिसो त उनखे मिटाइण जी कोशिश कयो। जेकॾहिं आउं मिटाइण जी, ख़तमु करण जी उन गुनाह खे कोशिश न कयां त उहो ॾींहुं क़रीब आहे त अल्लाह जो अज़ाब मिणी खे घेरे लाइ मिणी मथे अल्लाह जो अज़ाब अची वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा तरक्तु बअदी फितनतन अज़र्र अलर रिजाल मिनन निसाए, मूं पिन जे बाद मर्दे जे लाइ औरत खां वधारे को पण फितनू न छॾियो। औरतूं जेको आई मर्दे जे लाइ वॾो फितनू हुई, इन खां वधारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं दुनिया में को पण फितनू वधारे न छॾियो औरत खां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत हमेशा भलाईअ जे साथ रहंदी जेसि ताईं उन जी हरामी औलाद पैदा न थिए। जॾहिं हरामी औलाद कसरत थी वेंदी त अल्लाह तबारक व तआला सख़्त अज़ाब मोकिलींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा ज़हर ज़िना फी क़रयतिन फ़क़द अहलू बिअनफुसिहिम अज़ाब अल्लाह। जॾहिं के ॻोठ में, के बस्तीअ में बदकारी खुल्लम खुल्ला करण लॻे त उन बस्तीअ मथे अल्लाह तबारक व तआला पिण जो अज़ाब हलाए, उन बस्तीअ मथे अज़ाब अचे थो।
बिरादरान इस्लाम पाक कई अॻियां क़ौमूं जेके अल्लाह गुनाह जी वजह सां जेके अल्लाह नाफरमानी जी वजह सां तबाह करे छॾे। चंद क़ौमें जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला कुरान करीम की सूरह अल-हाक़ा में फरमाए। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए अल-हाक़तु मल-हाक़ा वमा अदराका मल-हाक़ा कज़्ज़बत समूद व आदुम बिल-क़ारिया। सचमुच अचण वारी कुरो है वो हकीकतन कान थियण वारी ऐं आखे कुरो ख़बर तो वो साबित शुदा कुरो है वो अचण वारी हकीकत में कुरो है। उन खड़काण वारी के समूदी ऐं आदि झुटलायो। अल्लाह क़यामत जो तज़किरो करे। अल्लाह चए थो त क़यामत के क़ौम आद क़ौम समूद झुटलाए क़यामत के झुटलाए करे मुझे नाफरमानियूं कयो गुनाह जा कम कयो। फ़अम्मा समूद फ़उहलिकु बित्तागिया व अम्मा आदुन फ़उहलिकु बिरीहिन सरसरिन आतिया सखरहा अलैहिम सबअ लयालिन व समानियत अय्याम हुसूमन फतरल कौम फ़ीहा सरआ कअन्नहुम आजाज़ु नख़लिन खाविया फ़हल तरा लहुम मिन बाक़िया। जिनकी वजह से समूदी त बेहद खौफनाक ऊंची आवाज से बर्बाद किया गया हलाक किया गया। ए आदि कौम आद बेहद तेज और तुंद हवा के जरिए वाह के जरिए गारत किया गया बर्बाद किया गया। हिकड़ो डी वाह न हो बड़ी वाह न हो जो को उन्हीं मथे लगातार बराबर 70 राती 8 ॾींहं ताईं अल्लाह जे हुक्म सां हलंदो रहियो। बस तू न्यारी त ही इंसान ज़मीन मथे अहिड़ी तरह पिया आहिनि जहिड़ी तरह खजूर जा खोखला थुड़ हुआ यानी थुड़े जी तरह उन्हीं जी लाशूं पई हुई। अल्लाह उन्हीं के बर्बाद करे छॾियो। कुरो उन्हीं में जाना को तो के बाकी नजर अचे तो वजाअ फ़िरऔन वमन क़ब्लहु वल्मुतफ़िक़ातु बिल-ख़ातिया फ़असौ रसूल रब्बिहिम फ़अख़ज़हुम अख़ज़तन राबिया इन्ना लम्मा तग़ल माउ हम्मलनाकुम फ़िल जारिया लिनजअलहा लकुम तज़किरतन व तइया उज़ुनुन वाइया। फ़िरऔन ऐं उन खां पहिरीं इंसान जिन जूं बस्तियूं उलटियूं हुयूं जैजा गोठ ऊंधा क्या हुआ अल्लाह गोठे के खणी करे बस्ती के खणी करे ऊंधियूं हणी छॾियो। उन्हीं पर गुनाह कयूं उन्हीं पर खताऊं कयूं ऐं पंहिंजे रब जे रसूल जी नाफरमानी कयूं। बिल आखिर अल्लाह उन्हीं के जबरदस्त पकड़ में गिनी गिरे जबरदस्त उन्हीं जी गिरफ्त कए ऐं जॾहिं पानी में तुगियानी अची वई त उन वक़्त असां आखे कश्ती में चढ़ाए गिरियो। अल्लाह हज़रत नूह अलैहिस्सलाम के चए थो जहिड़ो पानी वधी वियो तहिड़ो असां आखे कश्ती में चढ़ाए लाथो ता उनके आजे लाइ नसीहत यादगार बनायूं ता त याद रखण वारा कन उनके याद रखनि। ये अल्लाह उन्हीं कौम जो जिक्र कई जे कौम के अल्लाह गुनाह की वजह से नाफरमानी की वजह से तबाह करे छॾे। अज पापन लोडा सुनो पिया लोडा ॾिसणो पिया लेकिन बाजे मथे में जूं बन नथी रही। कुरो पावना 26 जनवरी 2021 8 वधी करे 46 मिलटे वारे अज़ाब के भूली विया आहियूं। कुरो अल्लाह अज़ाब पा मथे तैर हलाए सके थे हाँ पा मथे अज़ाब हलाए न तो सके। उन टाइम त गुनाह मामूली हुआ पाके गुनाह नजर की न थींदा हुआ अल्लाह जी नाफरमानियूं नजर की न थींदियूं।
थोड़ा इंसान हुआ जो गुनाह में गर्क हुआ जैसे पा न रोकियो जैसी वजह से अल्लाह पा मथे 26 जनवरी जी डी ज़लज़ले जो भूकंप जो अज़ाब है ऊडी जे दी अचण में चंद दी बाकी ऊडी बुधवार जो डी है ऐ जर अज़ाब आयो वो छुमे जो दी हो करो अल्लाह पा मथे बेफेरा अज़ाब बनाए न तो सके हाँ पा अल्लाह जा लाडला बनजी वियासो हाँ पा के खपे एतिरी अल्लाह जी नाफरमानी कई बिरादरान इस्लाम वो अल्लाह पिंड जा अज़ाब इतने जे लाइ हलाए तो ता त पा सुधरो ता त पंहिंजी ज़िंदगी में चेंजिंग अचे पंहिंजी ज़िंदगी बदले पानी लोडे के अहिड़ो समझो था जड़ी तरह पंहिंजी मां पाखे लोडो ॾिने ई मां जो लोडो नाई ई नानी जो लोडो नाई ई अल्लाह जो अज़ाब आहे मां लोडो चुको विझी थी रहम करे विझी थी लेकिन अल्लाह जरा अज़ाब हलाए तो तेरा नाराज़ थी करे हलाए तो बिरादरान इस्लाम पिंड जी ज़िंदगी में चेंजिंग लायो पिंड जी ज़िंदगी में बदलाव कयो पिंड जी ज़िंदगी में जेकॾहिं अल्लाह जूं नाफ़रमानियूं कया आहियां त अल्लाह वटां पिंड जे गुनाह जी माफ़ी मंगो ऐं अल्लाह तबारक व तआला जा फर्मा बरदार बनी वञो बिरादरान इस्लाम ही रंगीनी दुनिया जी चंद ॾींहं जी आहे ही रंगीनी दुनिया जी चंद वरे जी आहे चंद वरे जे बाद ही रंगीनी ख़त्म थी वेंदी ही रंगीनी दुनिया जी रंगीनी खे छॾे करे पा कब्र जे हवाले थी वेंदा अल्लाह पाखे उनी अज़ाब खां जो कोई दुनिया जे अज़ाब खां ख़तरनाक हई उनी अज़ाब खां बचण जे लाइ पाखे दुनिया में हलाए ता त पा इन दुनिया में रही करे अल्लाह जी फर्मा बरदारी कयूं अल्लाह जी नाफरमानी खां पिंड खे बचायूं अल्लाह तबारक व तआला के राज़ी करण वारा कम कयूं अल्लाह के खुश करण वारा कम कयूं अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाखे पिंड जे अज़ाब खां बचाए अल्लाह तबारक व तआला पा मथे रहम ऐं करम करे अल्लाह तबारक व तआला पाखे नेक बनण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह नौजवाने के अल्लाह की इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला नौजवाने में अखलाक पैदा करे अल्लाह तबारक व तआला पाखे जियारे तेसे ईमान इस्लाम मथे जारे मारे तो पांजो खात्मो ईमान इस्लाम मथे करे आमीन सुभान